अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार माया राजा अल्ताफ़ अब्बासी हिते तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त दादू बार काउंसिल पारां दादू शहर अंदर केमिकल वारो खीर विकिरो थियण ख़िलाफ़ जेको आहे अॼु एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो ॾिनो वियो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू शहर अंदर केमिकल वारो खीर इस्तेमालु थियण ख़िलाफ़ जेको आहे दादू बार काउंसिल जा वकील जेके आहिनि उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि। इन हवाले सां हिन महिल असां सां गॾु असांजो रिपोर्टर लाइन ते मौजूदु आहे न्याज़ चांडियो, हुन खां पुछंदासीं त हुन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी न्याज़, असांखे आगाह कजो। दादू जे होटलनि ऐं खीर जे दुकान ते इंसानी हानिकार केमिकल वारो खीर जेको आहे उहो विकिरो थियण जो इंक्शाफ थियो आहे। उन इंक्शाफ खां पोइ दादू बार काउंसिल पारां सॾु ॾिनो वियो, एहतिजाज जो सॾु ॾिनो वियो, जंहिंमें वकीलनि बार काउंसिल जो सदर नियाज़ हुसैन पावर, वकील सोबत खान बलोच, वकील पीर हनी, वकील अरशद गालू जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो वियो आहे। वकीलनि इहो एहतिजाज कंदे मुतालबो कयो आहे त ज़िले इंतिज़ामिया ख़ामोश वेठी आहे ऐं दादू ज़िले जे होटलनि ऐं खीर जे दुकाननि ते इंसानी हानिकार जेको आहे खीर जंहिंमें केमिकल मिलियल आहे उहो सरेआम विकिरो थिए पियो। ॿ ॾींहं अॻु में इहो ॿुधाईंदो रहां त 2 ॾींहं अॻु में संदसि फ्रूट कंट्रोल अथॉरिटी हैदराबाद जे डिप्टी डायरेक्टर सैयद मेहदी शाह दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ होटलनि ते छापा आया हुआ, जंहिंमें इहो वाज़े थियो त उहो खीर जेको आहे होटलनि ते जेको आहे दुकाननि ते जेको विकिरो पियो थिए उन में केमिकल मिलियल आहे ऐं उन केमिकल जेको आहे इंसानी हानिकार आहे। ऐं उन सिलसिले में हुन सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी कुझु होटलूं ऐं कुझु खीर जा दुकान सील पिणु कया हुआ, पर ज़िले इंतिज़ामिया जी मदाख़लत ते उहे होटलूं ऐं खीर जा दुकान उहे ॿीहर खुली विया ऐं उहे सरेआम वरी ॿीहर खीर विकिरो करे रहिया आहिनि जेको इंसानी हानिकार आहे खीर। उन सिलसिले में वकीलनि इहो मुतालबो कयो आहे ज़िले इंतिज़ामिया खां त इहो फौरी तौर ते इन जे खीर चकास कयो वञे ऐं रोज़ाना जे बुनियाद ते खीर चकास थियण खां पोइ इन होटल जंहिंमें इंसानी हानिकार खीर आहे, जंहिंमें केमिकल मिलियल आहे, उन होटलनि जे ऐं दुकानदारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे जेल भेरो कयो वञे। जी वॾी महिरबानी न्याज़, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू बार काउंसिल पारां दादू शहर अंदर विकिरो थींदड़ केमिकल वारे खीर ख़िलाफ़ जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो ॾिनो वियो आहे ऐं वकीलनि पारां इहो मुतालबो कयो आहे ज़िले इंतिज़ामिया खां त हानिकार जेको इंसानी ज़िंदगी जे हानिकार खीर जेको विकिरो कयो पियो वञे उन्हनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त दादू शहर अंदर हानिकार केमिकल वारो खीर विकिरो करण ख़िलाफ़ वकील जेके आहिनि उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि।